टंडो आदम के खंडू रोड ते बाईपास लग मुख्तलिफ गोठन गोठ लश्करी मरी गोठ अरबाब चांडियो गोठ हबीब सांग समेत आसपास के सवे गोठन पीपी के अगूणे सेनेटर फिदा हुसैन डेरो संदस पुट पीपी पारा PS 43 ते नामज़द उम्मीदवार पारस डेरो पारा गोठ खाली कराइण ऐं मिसमार करण वारनि धमकियुनि ते संदन खिलाफ ऑल पाकिस्तान मरी इतिहाद के मरकजी चेयरमैन सरदार महरुद्दीन मरी गुलदीन मरी की अगवानी में खंडू रोड बाईपास से एहतजाज करण बाद एहतजाजी रैली कढी मोहम्मदी चौक ते धरणो हयो। इन मौके ते ऑल पाकिस्तान मरी इतिहाद के मरकजी चेयरमैन महरुद्दीन मरी सूबाई सदर गुलदीन मरी युद्ध के मरकजी सदर जफरुल्लाह मरी युद्ध के सूबाई सदर मलूक मरी जिले सदर सईद मरी कादर मरी ऐं ॿियनि ख़िताब करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ लश्करी मरी में मरी बिरादरी समेत ॿियनि बिरादरनि जा 300 खां वधीक घर आहिनि जेके गुज़िरियल 50 सालनि खां हिते आबाद आहिनि। पीपी जे बासर वॾेरे फिदा हुसैन डेरो साल 2016 में 20 एकड़ सरकारी ज़मीन के चोरीअ में पंहिंजे नाले ते खातो कराए आयो ऐं असांखे ॻोठ खाली कराइण लाइ धमकियूं ॾींदो रहियो आहे। असां सिविल कोर्ट खां वठी हाई कोर्ट ताईं केस खटिया आहिनि ऐं हाणे हुन सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कई आहे। मजबूर कयो वियो त असीं पीपी जे उम्मीदवारनि जो मुकमल बाइकआउट कंदासीं। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।